अॼु मलीर जी अदालत में हिकु हमरा किफ़ायतुल्लाह पिस्टल सां फायर करे हिकु जवाबदार हो क़तल केस जो क़ैदी हुयो, उनखे क़तल करे छॾियो। कुश्त नाले उहो क़ैदी हुयो ऐं पोइ बाद में ख़बर पई त उहो जेको जवाबदार हुयो उहो उन केस क़तल कंदड़ जे पुट जे क़तल में मुलविस हो, यानी कि हमरा पंहिंजे पुट जे क़ातिल खे ईअं चइजे त क़तल करे छॾियो अदालत अंदरि। ऐं अॼु ई हुनजी ॿुधणी रखियल हुई। हुन हमरा खे अॼु पंहिंजो रिकॉर्ड जमा कराइणो हो, पंहिंजो बयानु रिकॉर्ड कराइणो हो, छो त हुन केस जो फ़रियादी हो ऐं पंहिंजे पुट जे क़तल केस में पाण फ़रियादी हो। पर शायदि उहो अदालती निज़ाम मां मायूस थी वियो ऐं उन जल्दी तकिड़ो इंसाफ़ हासिलु करण लाइ पाण ई पंहिंजे पुट जे क़ातिल खे क़तल करे छॾियो। ऐं इहो को पहिरियों दफ़ो कोन्हे, असां वटि सिंध में इहो अक्सर थींदो रहंदो आहे त हाज़िरी ते ईंदड़ माण्हू क़तल थी वेंदा आहिनि। लाकाणे, सखर, बल्कि इलाही शहरनि में इहो वारदातूं महीने ॿिनि मिंटनि में इहो थींदो रहंदो आहे। इन वारदात मां इहो ज़ाहिर थो थिए त माण्हू मुकमिल तौरु अदालती निज़ाम मां मायूस थी चुका आहिनि। छाजे करे जो अदालतुनि में केस दाख़िल करण खां पोइ वरिया लॻी था वञनि पिया ऐं को माण्हू पीड़सन बि थी थो वञे, पोड़ो थी थो वञे, वरी उनजी औलाद ते उहा केस माना भोगी थी पई, पर फ़ैसिलो कोन थो अचे पियो। खोड़ दफ़ा इहो थियो आहे त 100 साल पुराणो केस पियो, उहो हाणे बि फ़ैसिला आया आहिनि। किथे ज़मीन ग़ैराबाद पई हुई, उन ते उहो केस दाख़िल कयो वियो ऐं फ़ैसिलो ईंदे उहा ज़मीन शहर जे विच में अची वई। अहिड़ा फ़ैसिला पिया आया आहिनि। ऐं हिकिड़ी पीड़सन औरत पंहिंजे हक़ मोहर लाइ केस दाख़िल कयो, 70 सालनि जी थी वई, पर हुनजो केस जो फ़ैसिलो न आयो। ऐं पंजाब में त ईअं बि थियो त हिकिड़े हमरा खे रमज़ान शरीफ़ में 5 ॾींहंनि जी सज़ा लॻी वई, रमज़ान ॾिण जे बंदकड़ी में। उनजे वकील वरी उन 5 ॾींहंनि जी सज़ा खां बचण लाइ कोर्ट खे दरख़्वास्त ॾिनी त साईं हिन जी सज़ा माफ़ु कयो, त उन केस जो फ़ैसिलो 5 सालनि खां पोइ आयो। मतिलबु सिर्फ़ु 5 ॾींहंनि जी सज़ा खां बचण लाइ हमरा खे 5 साल जेल में कटणा पइजी विया। उन खां पोइ जज हुनखे मुअज़रत कयो, पर उन त हिकिड़े जज मुअज़रत कयो, पर अक्सर क़ैदी सिर्फ़ु ॿुधणी न थियण करे या अदालती निज़ाम जे करे वरियनि खां जेलनि में पिया आहिनि ऐं मामूली केसनि जा बि घटि में घटि 10-10, 20-20 साल बि लोड़े निकिरनि था पिया। ऐं हैरानगी जी ॻाल्हि इहा आहे त क़तल जे केसनि में इहो बि थिए थो त फ़ैसिलो थो अचे त हीअ जवाबदार जेके हिन केस में मुलविस न आहिनि, बाबा इहे मुलविस न आहिनि त पोइ केरु क़तल कंहिं कयो, माना ख़तमु थी थो वञे, मामिलो ई ख़तमु थो थी वञे। असुल जवाबदार केरु आहिनि का ख़बर ई नथी पए। उहे जवाबदार जेकॾहिं बेगुनाह आहिनि, आज़ादु थी विया त ॿिया त असुल जवाबदार त पकड़जणु घुरिजनि, पर अहिड़ो अॼु ताईं को फ़ैसिलो कोन आयो आहे जंहिंमें इहो थिए त बाबा हिन केस जा इहे जवाबदार न आहिनि, पर असुल जवाबदार पकड़ियो, हुननि खे जीअं सज़ा अचे। ऐं तंहिंजे करे हाणे माण्हू मायूसी विचां पाण ई इहो हथियार खणी शुरू कया आहिनि। ऐं अदालती निज़ाम ते जॾहिं ॻाल्हाइजे थो त पोइ इहो त जवाबु मिले त अदालत जी तोहींदा कयो, पर हक़ीक़त में पाकिस्तान जो अदालती निज़ाम पाण ई अदालती तोहीन आहे। छो त कोर्ट में ॻणण सां वठी करे कोड़े पटेवाले बेल खां वठी क्लर्क खां वठी मतिलबु त सिर्फ़ु रिश्वतखोरी थी हले पई। इवन खोड़ सारा वकील त सिर्फ़ु जजनि सां डील करे केसनि जी ज़मानत ऐं फ़तवाउनि जे लाइ पैसा ॻाल्हाईंदा आहिनि, पर उन में बि ईअं सम्झो त माण्हुनि जी ज़िंदगियूं रुली थी वञनि, पर फ़ैसिला तमामु देरि सां था अचनि। उनजे भेट में पाण जेके सिंध में जरगा था थियनि पिया, उन में ईअं आहे त बसि कुझु कलाकनि में ई फ़ैसिलो अची थो वञे ऐं को ख़र्चु बि अहिड़ो ख़ासि नथो अचे सवाइ किराए भाड़े में उन वॾेरे या ज़मीनदार या बोहतास हज़ार ताईं पहुचण जो ख़र्चु या जेके ख़ासि माण्हू हूंदा आहिनि उन्हनि खे पहुचाइण जो ख़र्चु हूंदो आहे, पर फ़ैसिलो कलाकनि में ईंदो आहे। बाक़ी रही ॻाल्हि इंसाफ़ जी, त इंसाफ़ न कोर्टनि में आहे न को वॾेरनि वटि आहे। हुते बि क़तल जे केस में ईअं थो थिए त ॿ क़तल बराबरि थी था वञनि, बाबा ॿिन्ही धुरियुनि जा 2 क़तल पाण में बराबरि, मामिलो ई ख़तमु। सो अदालती निज़ाम ते ॾाढो जेसिताईं अदालती निज़ाम बहितर न थींदो त मुआशिरे में सुधारे जी तमामु घटि चांसिस आहिनि। पर हाणे अफ़सोस ई करे सघिजे थो, बसि दुआ ई करे सघिजे थी त अदालती निज़ाम में बहितरी अचे।